एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। दादू में शाहानी बिरादरी के माण्हुनि पुलिस खिलाफ़ SSP मोड़ ते धरणो हयो आहे। टायरनि खे बाहि ॾिनी वई आहे। ॻोठ बख़्तियार शाहानी वासी ॻोठाणनि पुलिस खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंखां पोइ ट्रैफ़िक मुअतल थी वई। 5 ॾींहं अॻु बासर हथियार खणी घर में दाख़िल थी अंधाधुंध फायरिंग करे 6 घर भातियुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे ज़ख़्मियुनि मां नजफ़, दीदार ऐं राणो शाहानी जी हालत नाज़ुक आहे, जेके नवाबशाह अस्पताल में दाख़िल थियल आहिनि। अहम ख़बर वां ॾियूं पिया। दादू मां शाहानी बिरादरी जे माण्हुनि पुलिस खिलाफ़ SSP मोड़ ते धरणो हणी टायरनि खे बाहि ॾिनी आहे। ॻोठ बख़्तियार शाहानी वासी ॻोठाणनि पुलिस खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ट्रैफ़िक मुअतल थी वई। 5 ॾींहं अॻु बासर हथियार खणी घर में दाख़िल थी अंधाधुंध फायरिंग करे 6 घर भातियुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि मां नजफ़, दीदार ऐं राणो शाहानी जी हालत नाज़ुक आहे, जेके नवाबशाह अस्पताल में दाख़िल थियल आहिनि। जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे।